अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु खां कुझु ॾींहं अॻु में मां हिकिड़ो वीडियो कढियो हुओ रूबी अली ऐं जागीरानी इरशाद जागीरानी जे हिसाब सां गाने जो। त गानो चयो हुयो त मोहबत कीअं कबी आहे। उन गाने ते त जेको माण्हुनि हुननि खे घटि वधि ॻाल्हायो, पर अॼुकल्ह वरी ॿियो हिकिड़ो वीडियो कढियो अथऊं त जहिड़ी आहे मस्तु जवानी तेरी आहे राति सुहानी। जेड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी, जेड़ी थई मस्त जवानी तेरी आ रात सुहानी। वेहू यार कयूं प्यार छदे वञा वञा, ओ छदे वञा वञा, ओ वेहू यार कयूं प्यार मता मरी न वञा वञा। ॾिठो वीडियो हाणे ऐसे हाणे जेको वीडियो कयो त हिन ते कमर सॼी ॾेखारिजेसि थी। इरशाद जागीरानी पाणी थो हणे उहो ॾिसिजे थो। हे असां सिंधियुनि खेटियारनि जो हे कल्चर आहे। माना हाणे इहो कैमरा वन ॾिसी ऐं छा चवंदो त है मूंखे त शादी करण जी ज़रूरत ई न आहे। वो खड़ा करो, मेरे हाथ में थोड़ी ना। खड़ा हो। ओह यार सोच रूबी अली, हीअ दुनिया जी इज़त आहे, तुंहिंजी इज़त न आहे। कुझु पैसनि लाइ ॾिसंदी इज़त केरे थी छॾे। दुनिया जेका सो इज़त ठाहिण लाइ साल लाइ थी छॾे, तूं 5 मिंट में संदी इज़त केरे थी छॾे। कुझु पैसनि जे करे अलाह अलाह कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहे। अल्लाह ताला से पूछा मूसा अलैहिस्सलाम ने, या अल्लाह जब तू नाराज होता है तो क्या निशानी है, सानू किवें पता लग गया तू बंदे ते नाराज है। तो सुनो, मूसा अलैहिस्सलाम से अल्लाह ने कहा, मूसा बारिशें बेवक्त करता हूँ जब नाराज होता हूँ। नंबर 2, हुकूमत बेवकूफ़ लोगों को देता हूँ, समझदारों को नहीं। नंबर 3, पैसा बखीलों को देता हूँ, पैसा कंजूस शूम बखीलों को देता हूँ, हुकूमत निकम्मों को देता हूँ। सोच रूबी अली, हीअ दुनिया जी इज़त आहे, तुंहिंजी इज़त न आहे। कुझु पैसनि लाइ ॾिसंदी इज़त केरे थी छॾे। दुनिया जेका सो इज़त ठाहिण लाइ साल लाइ थी छॾे, तूं 5 मिंट में संदी इज़त केरे थी छॾे। कुझु पैसनि जे करे अलाह अलाह कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहे। जे अलाह हैरत आहे त तुंहिंजा पीउ मां तुंहिंजो वीडियो नथा ॾिसनि, उन्हनि खे गैरत नथी जागे। मां हिकिड़ो गैर माण्हू थी, मूंखे गैरत जागे थी, तोखे गैरत नथी अचे। उन्हनि खे चइबो त उन्हनि खे जा त पैसा ॾेई भरो करे छॾे थी। पैसो वॾी ख़राबु शइ आहे बाबा, इंसानियत ई माण्हू विसरी थी वञे। ॾिसो साईं चवे थी जहिड़ो इहा मस्तु जवानी तेरी आहे राति सुहानी। हाणे मूंखे ॿुधाए, राति बि सुहानी हुजे, जवानी बि मस्तु हुजे, पोइ ॻाल्हियुनि कंदे दिलि चवंदी, पोइ त वधीक पाण सम्झो था। अल्लाह तुम्हारी सूरतों को नहीं देखता, अल्लाह तुम्हारे मालों को नहीं देखता कि कौन कितना खूबसूरत है, किसके पास कितनी दौलत है। ना तुम्हारी सूरतें देखता है, ना तुम्हारे बंगले देखता है, ना तुम्हारी जायदादें देखता है, ना तुम्हारा बैंक बैलेंस देखता है। उसे तुम्हारी सूरतों से गरज नहीं है, उसे तुम्हारे अमवाल से सरोकार नहीं है। वलाकिन यंजुरु इला कुलूबिकुम व आमालिकुम, वो तुम्हारे दिल देखता है और तुम्हारे अमल देखता है।